नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठी खां ख़बर ॾींदा हलूं त सेहत मर्कज़ में ड्यूटी कंदड़ डॉक्टर ज़फ़र मेमण ऐं पैरामेडिकल स्टाफ सां कुछ नामालूम माण्हुनि जी ड्यूटी डॉक्टरनि ते लठनि मुकनि जो हमलो वधीक हमले बाबति डॉक्टर साजिद शेख जी ड्यूटी ऐं डॉक्टर ज़फ़र मेमण सां गॾु मौक़िफ़ ॾींदे चयो आहे त अस्सलाम वालेकुम। आऊं डॉक्टर साजिद शेख यंग डॉक्टर एसोसिएशन जो जनरल सेक्रेटरी ज़िले छटे जो ॻाल्हायां पियो। हिते RSC वर्ग ते हूअं त केतिरा ई वाक़िया थी चुका आहिनि। पहिरीं मूंसां मसइलो थियो, मुंहिंजो थक लॻो हथु टुटी वियो। उन खां पोइ डॉक्टर ज़फ़र सां ही ॿियो दफ़ा मसइलो थियो आहे। डॉक्टर ज़फ़र ईद जे अॼु 3 ॾींहं ते चौथे ॾींहं ते ड्यूटी ते मौजूदु हो। कुझु जेके मवाली हुआ उन करे हिकिड़ो ज़ख़्मी हो, उहे खणी आया डॉक्टर। उनजो असीं इलाजु करियूं था, पर हीउ जहिड़े जो केस आहे तव्हां मेडिकल पुलिस खां लेटर वठी अचो। त हिन जो तव्हां दिमाग़ु ख़राबु आहे, पुलिस खां लेटर छा था वठी अचूं। नशे धुतो आहे, डॉक्टर धक हुआ ऐं असां स्टाफ खे बि गारिज ॾिनो आहे। ऐं हीउ जेको आहे उहो पहिरीं दफ़ा कोन थियो आहे, हीउ टियों वाला चौथों दफ़ा थियो आहे। असां जेका SSP खे ऐं DC खे दरख़्वास्त लिखियूं आहिनि, DHO खे दरख़्वास्त लिखियूं आहिनि, मर्फार खे दरख़्वास्त लिखियूं आहिनि, 3 दफ़ा लिखियूं आहिनि त असांखे हिते या त सिक्योरिटी गार्ड ॾिना वञनि या त असांखे पुलिस प्रोटेक्शन ॾिनी वञे 24 कलाकनि जे अंदरि। जो राति में अहिड़ा मसइला थींदा, हर को नशे में धुता हिते अचे थो, गुंडागर्दी करे थो। असां सिर्फ़ु सिक्योरिटी घुरी आहे, पर ही 5-4 चक्कर असीं लिखी चुका आहियूं, पर अञा ताईं असांखे सिक्योरिटी कोन मिली आहे। हिते वर्क शेयर उहो आहे जेको को डॉक्टर ॿार जो हिते ड्यूटी करणु तयारु कोन्हे। डॉक्टर ज़फ़र हिते ड्यूटी करे पियो, उन सां ॿियो दफ़ो वाक़ियो थियो आहे। पहिरीं बि हिन सां गुंडागर्दी कई हुई, धकाया विया डॉक्टर खे। हा, असां छा करियूं? असां अगरि ईद जे ॾींहंनि में बि असांजे बाइकाट करियूं था, असां अस्पताल खे तालो हणूं था, त वरी शहर भर जा माण्हू मुतासिर थींदा। को ग़रीब अचे त को मुतासिर थियो। मवालियुनि खे छा आहे, उहे त पाण किथे वञी किरी पवंदा, मरी पवंदा, को मसइलो कोन्हे। पर जेको सीरियस मर्ज़ अची वञे ऐं अस्पताल खे तालो लॻल हुजे त उन सूरत में नुक़सानु कंहिंजो आहे। हीउ वर्ग जे अवाम जे लाइ नुक़सानु आहे। असीं त कोशिशि पूरी करियूं था त असां हिते वेठा आहियूं त 24 कलाक सर्विस प्रोवाइड करियूं। पर अगरि हीअ कंडीशन रही त हिते केरु ड्यूटियूं कंदो? असां DHO छटा के, SSP छटा के, DC छटा के ये गुज़ारिश था करियूं त महिरबानी करे वर्क शेयर ते पुलिस प्रोटेक्शन या सिक्योरिटी गार्ड असांखे प्रोवाइड कया वञनि। ॿी सूरत में सुभाणे खां असां OPD जो मुकमल बाइकाट कंदासीं। अगरि असांखे सिक्योरिटी न ॾिनी वई त असां एमरजेंसी जो बाइकाट कंदासीं। पोइ संडे या प्लस हॉलीडेज़ या जेका बि एमरजेंसी हूंदी, जंहिं ॾींहुं मोकल हूंदी, उन ॾींहुं अस्पताल खे तालो लॻणो थो। ॻाल्हि आहे सिधी, असांखे सिक्योरिटी प्रोवाइड कई वञे। रोज़ असां हिते बातखाना करे कोन वेठा आहियूं। असांजो को नुक़सानु थियो थो? असां DHO छटा, DC छटा, SSP छटा ऐं मर्फ इंतजामिया का इहो मुतालबो था करियूं त महिरबानी करे असांखे सिक्योरिटी प्रोवाइड कई वञे, असांखे पुलिस प्रोटेक्शन प्रोवाइड कई वञे। न त ॿी सूरत में असां सुभाणे खां OPD जो बाइकाट था करियूं ऐं असांखे सिक्योरिटी प्रोवाइड न कई वई त असां एमरजेंसी जो बाइकाट कंदासीं। पोइ असां ते मयार न आहे। असां यंग डॉक्टर एसोसिएशन ऐं पैरामेडिकल पाकिस्तान पैरामेडिकल जे तरफ़ां इहो ऐलान था करियूं सुभाणे खां असां OPD जो बाइकाट कंदासीं। असांखे सिक्योरिटी प्रोवाइड न कई वई त असां मजबूर आहियूं, असां एमरजेंसी बाइकाट कंदासीं। छो हीअ पहिरीं दफ़ा न आहे, हीउ चौथों ऐं 5ों दफ़ा डॉक्टर सां हीअ डॉक्टरनि ते अटैक थियो आहे, पैरामेडिकल ते अटैक थियो आहे। सर अहिड़ी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।